जेके भी ॿियूं बिरादरियूं सिंध धरती जा गैरतमंद पुट हिन निज इंसानी मसइले ते मुग़वियुनि जी बाज़ियाबी जे लाइ मजीद सरकी साहब जे ख़ानदान ऐं सुहारो पहोड़ साहब जे ख़ानदान सां हमदर्दी इज़हार यकजहती तौर हिन निटल उस में रोज़े सां उन सदाउनि सां बीठा आहिनि त मुग़वियुनि खे फौरी तौर बाज़ियाब कयो वञे। उन्हनि सभिनी खे निमी सलाम ऐं उन्हनि जी हिम्मतुनि खे दाद ॾिजे थो। दोस्तो, थियण त ईअं घुरिजे जो असां कराची में जेके वेठल आहियूं, जेको भी सिंधी क़ौम जे लाइ पोरियो कयूं पिया, उते तमाम घणा चैलेंजिस आहिनि। यानी उते मुख़्तलिफ़ जेके आलमी माफ़ियाऊं आहिनि, मुख़्तलिफ़ ज़बाननि वारा सिंधी क़ौम जा दुश्मन बणियल आहिनि, पर उते धारे ते का भी मयार न आहे। उहो असांजो एलानियल दुश्मन आहे। पर जॾहिं सिंध जे ॿियनि ज़िलनि ते अखि फेराइजे थी त उते पंहिंजो वॾेरो जागीरदार सरदार भोतार चूंडियल नुमाइंदो उन पुलिस जो ऐं धाड़ेलनि जो सिधी अणसिधी तरह सहूलियतकार साथ रहियो आहे। या बदकिस्मती सां हिकिड़ी सचाई आहे जेका मां नथो चवां। हिन ज़िले बाबति जेको मुंहिंजो दोस्त SSP डॉक्टर रिज़वान हुयो, जेको मुंहिंजो कराची में पाड़ेसरी भी आहे, उन जेका रिपोर्ट जमा कराई, उन रिपोर्ट जी हिकु हिकु लाइन उन सच ते ॿधल आहे त को भी धाड़ेल, को भी ॾोहारी, को भी कबाइली झेड़ो, का भी फुरलुट, का भी भत्ताखोरी पुलिस ऐं वॾेरे जी चुर्च तोड़े ताउन खां सिवा मुमकिन ई न आहे। इन्हनि ज़िलनि में शिकारपुर ज़िले जी हैसियत तमाम शाहूकार हैसियत आहे। अदब, फहम, दानिश ऐं शऊर तौर आलमी लेवल ते सुञाणप रखंदड़ असांजो ही ज़िलो शिकारपुर, जिते हिंदू सभिनी खां वधीक पाण खे महफ़ूज़ महसूस कंदा ऐं अरबे रुपयनि जो कारोबार ऐं वहिंवार ते हलाईंदा हुया। अॼु उहो ज़िलो बदअमनी में चोट चढ़ियल आहे, टॉप रैंकिंग ते आहे। हिते 2 माण्हू बाज़ियाब थियनि था, वरी उन्हनि जे बदिले में 2 ॾींहंनि में 2 माण्हू अगवा थियनि था। यानी जीअं रेसलिंग में ताड़ो मिलाए 2 माण्हू लहंदा आहिनि, 2 थकी पवंदा आहिनि, ईअं ई मुग़वियुनि खे धाड़ेल भी हमेशा आबाद रखनि था। त रात मूंसां DIG लाड़काणो नासिर आफ्ताब साहब ॻाल्हायो, जे चयो त आप कराची से तकलीफ ना करे, हमने आज एक रेड किया है, कल एक रेड और करेंगे और परसों गिरांड ऑपरेशन करेंगे और 3 दिन में आपको मजीद सरकी और सुहारो पहोड़ की बाजियाबी का तोहफा देंगे। तो मूं चयो DIG साहब, हे असांजो एहतजाज सिर्फ मुग़वियुनि जी बाजियाबी न आहे, ही असांजो एहतजाज हिन ज़िले जी असल सूरत हाल, बदअमनी, तोड़े आवाम सां जेको थींदड़ ज़ुल्म आहे, चाहे वो वॾेरो करे, चूंडियल नुमाइंदो करे, पुलिस वारो करे या धाड़ेल ॾोहारी करे, उन आवाम जो दुख सूर दर्द असां सोशल मीडिया जी अख सां दुनिया के ॿुधाइण जे लाइ पहुता आहियूं। अॼु ही मई जो महीनो आहे, उत्तर सिंध जी गर्मी मशहूर आहे। ही सब जिन जा जज़्बा जवान आहिनि, ही सब जेके कावड़ियल माण्हू बीठा आहिनि, इहे न पुलिस जे निज़ाम खां बेज़ार आहिनि, इहे पुलिस जे कूड़नि दिलासनि खां मायूस आहिनि।
ये वॾेरनि जे ज़ुल्म खां तंग थी ते बीठल आहिनि ऐं संदन जो हिकिड़ो ई मुतालबो आहे त असांखे अमन मोटाए ॾियो। अमन तॾहिं मोटंदो जॾहिं SSP कंहिं सूबाई वज़ीर जे औताक ते हाज़िरी ॾियणु बंदि कंदो। अमन तॾहिं मोटंदो जॾहिं वॾेरे जे वाठे खे SHO भत्तो ॾियणु बंदि कंदो। जॾहिं पुलिस गैर सियासी थींदी त ख़ुदा जो कसम हे त माण्हू अगवा थियनि था, तव्हांजे दर ते बीठल का बकरी भी चोरी न थींदी। पर हिते पुलिस समूरी तौर ते सियासी आहे। MNA MP जी पर्ची ते SP लॻनि था ऐं SP पंहिंजे ख़ुदि साख्ता क़ाइम कयल दुनिया में रहनि था, जिते राति जो अयाशू करे फुल सुरूर में चवनि था सब अच्छा है। SSP साहब सब अच्छा नहीं है। अगर इस जिले की असल सूरत हाल मालूम करनी है तो आए हमारे माँ बहन, हम आपको सबूत के साथ बताएंगे कि सब अच्छा नहीं है, बिल्कुल बुरा है। आपके मुखबर, आपके SHO आपको गलत तस्वीर पेश करते हैं जिले की। हकीकत इसके बरक से नासिर आफ्ताब साहब, आप एक बहादुर ईमानदार ऑफिसर है। आपने खैरपुर जैसे कॉम्प्लिकेटेड डिस्ट्रिक्ट में बतौर SSP अमन अमान कायम किया। आज आप इस डिवीजन के DIG हैं, तो आपका अवलीन फर्ज और तरजीह होनी चाहिए कि इस मुग़वियों को बाजियाब कराएं, डाकुओं को गिरफ्तार करें, उनके सहूलतकार पुलिस वालों को, सियासी रहनुमाओं को, और ये जो वडेरे जागीरदार जो सहूलतकारी करते हैं, जो कच्चे को शेल्टर फराहम करते हैं, जो डाकुओं को अपने मकासद के लिए इस्तेमाल करते, जिनको आशीर्वाद देते, उनको हाथ डालें तो कोई भी मग़वी 3 घंटे से पहले अपने घर पहुंच जाएगा। तो हमारा मुतालबा है फौरी तौर पर मजीद सरकी को बाजियाब कराया जाए। हमारा मुतालबा है फौरी तौर पर सोहारो पहोर को बाजियाब कराया जाए। हमारा मुतालबा है शिकारपुर की आवाम को अमन लौटाया जाए। बसूरत दीगर ये एहतजाज का सिलसिला शुरू हो चुका है, और जब भी मुग़नी मस्जिद का बेटा रफीक सरकी दोबारा हुक्म करेगा तो हम कराची से दोबारा इस जिले में दमादम मस्त कलंदर करने आएंगे।